बिज़नेस टाइम में सब खां पहिरियों अवांखे आगाह कयूं त मुल्क में एक पासे महांगाई वधी रही है, ॿिए पासे फूड सिक्योरिटी जो बहरान भी पैदा थियण जो ख़दशो आहे। गुज़िरियल वफ़ाक़ी हुकूमत दवाउनि में भी 7 खां 10% वाध जी इजाज़त ॾेई छॾी आहे। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त छा नवां टैक्स लॻाए ऐं महांगाई करे हुकूमत टैक्स गॾु करे सघंदी, या महांगाई जे करे अवाम जी क़ुवत ख़रीद ही ख़त्म थी वेंदी, जेका अॻिते कंहिं वॾे बहरान खे जनम ॾेई सघे थी। इन ई मामले ते असां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। असां सां गॾु मौजूदु आहिनि, अवांखे आगाह कयूं त प्रोफेसर मुश्ताक मीरानी भी मौजूदु हूंदा। गॾोगॾु इहो भी अवांखे आगाह कयूं त मुल्क में कणक जो जेको बहरान आहे उहो भी शिदत इख्तियार कंदो पियो वञे। 66 लख टन कणक ख़रीद करण जे बावजूदि मुल्क में 15 लख टन कणक जी खोट ज़ाहिर थी आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। असां सां गॾु मुआशी माहिर महमूद नवाज़ शाह साहब ऐं प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब भी मौजूदु आहिनि। मुश्ताक साहब, आगाह कजो, हुकूमत महांगाई पई करे, मक़सदु छा आहे हुकूमत जो अहिड़े वक़्त में महांगाई करणु, अघ वधाइण शयुनि जा, त जीअं उहो पंहिंजा टैक्सिस पूरा करे सघे, पर अवाम जेका लॉकडाउन जे करे तमामु घणी मुतासिर थिए पई, त छा हुकूमत पंहिंजे प्लान में कामयाबु थींदी, या माण्हुनि जो जेको परचेसिंग पावर आहे उहो ई ख़त्म थी वेंदो? त माण्हुनि जी जेका जॾहिं परचेसिंग पावर ई न हूंदो त कीअं ख़रीद फरोख्त कंदा? महिरबानी, तव्हां मूंखे दावत ॾिनी। पहिरियों हिकिड़ो कंसेप्ट इहो आहे त हिननि दावा कई त असां ही बग़ैर टैक्स जे असां बजट आणियूं था। जीअं तव्हांजे प्रोग्राम में मां ॿुधायो त भई पाकिस्तान में बजट जी सेंटिटी, बजट जी जेका एहतराम त बिल्कुलु न हूंदो आहे। हर उन ॾींहुं अञा टैक्स इहो बजट ई पास न थी त पेट्रोल जूं क़ीमतूं वधाए छॾियूं। तंहिंजे करे जेके बि असांजा हुकुमरान आहिनि, पोइ सूबाई हुजनि या वफ़ाक़ में हुजनि, उन्हनि ते त हाणे कंहिं बि माण्हुनि जो एतमाद कोन्हे। को चवनि था त सही नथा चवनि। हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त ही जेके चवनि था त टैक्सियूं असां कंदासीं, पहिरीं ॻाल्हि आहे त कहिड़ी बुनियाद ते? कुझु त ॾिसो, इकोनॉमिक्स जे शागिर्द जे हैसियत सां को बुनियादु हूंदो आहे न। तव्हांखे इहा ख़बर हूंदी त कंहिं दुनिया में इहो महांगाई वधंदी आहे, पर उन सां गॾोगॾु जॾहिं इन्वेस्टमेंट हूंदी आहे या प्रोडक्टिविटी वधंदी आहे इकोनॉमिक्स में, त पोइ वेजिस माना मज़दूरी बि वधंदी आहे, पघारूं बि वधंदियूं आहिनि, ऐं प्रॉफिट माना त उनजो नफ़ो बि वधंदो आहे, रिलेटिवली वधंदो आहे। तंहिंजे करे माण्हू थोरो बाल खणी सघंदा आहिनि, पर हुननि खे का तकलीफ़ कोन हूंदी आहे। हिते इहा आहे त जेके वेजिस आहिनि उहे बि घटिजी था वञनि, पघारूं तव्हां ॾिसो उहे बि घटिजी वयूं, प्रॉफिट जेको आहे, जेको बिज़नेस में आहे आबादगारनि सूदो, उन्हनि जो घटिजी थो वञे। ऐं होॾां जेके क़ीमतूं जॾहिं वधी थियूं वञनि, त इहो हिकिड़ो ख़तरनाक बहरान आहे। ऐं नोबॉडी नोज़ त कहिड़े वक़्तु जेकॾहिं फ्लेयर अप थिए। दुनिया में असांजा एग्ज़ाम्पल्स आहिनि, लैटिन अमेरिका में आहे, एशिया में, ॿियनि में, त पोइ माण्हू वीचारा रोडनि ते ईंदा, ॿियो त वटि हुननि वटि कोई रस्तो बि कोई कोन्हे को। तव्हां असां सां गॾु ई रहो मुश्ताक साहब। असांखे महमूद नवाज़ शाह साहब भी मौजूदु आहिनि गॾु, त उन्हनि सां बि इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था त वाफ़िर मिक़दार में कणक जी ख़रीदारी कई वई आहे। हाणे ताज़ो फ़सुलु लथो आहे, पर उन बावजूदि बि जेका हिकिड़ी हवा हली रही आहे, ख़बरूं जेके आहिनि त जेका कणक जो बहरान आहे उहो जनम वठी सघे थो। महमूद नवाज़ शाह साहब, छा था ॾिसो सूरत हाल? वफ़ाक़ी वज़ीर खे ई ख़बर नाहे त कणक जो बहरान छो पियो पैदा थिए? साईं, तव्हांजी महिरबानी। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त इहो त वज़ीर साहब खां ई सवाल पुछी सघिजे थो। जेका नेशनल फूड सिक्योरिटी जी फेडरल गवर्नमेंट जी वज़ारत आहे, उन में अगरि केरु इहो ई सवाल पुछे त फूड सिक्योरिटी जी जेका वज़ारत आहे डिवॉल्व थियण खां पोइ हिन वक़्तु अलावा उन जे त सिर्फ़ु पाण फूड सिक्योरिटी चऊं था, जॾहिं सिर्फ़ु कणक जी अवेलेबिलिटी हुजे, ॿी त का शइ असीं फूड में माण्हुनि खे प्रोवाइड त करियूं कोन था। दुनिया में त फूड सिक्योरिटी जा पैरामीटर्स ई तमामु घणा डिफरेंट आहिनि, वाइट बेस्ड फूड जी ॻाल्हि कई थी वञे। पर हिन मुल्क में अगरि सिर्फ़ु कणक जी ॻाल्हि आहे, ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जे हुनखे इहा ॻाल्हि ख़बर कोन्हे, त पोइ इहा त आहे अफ़सोस जी ॻाल्हि, ऐं इहो जवाबु उनखे ॾियणु खपे। पर ॿिए नंबर ते ॻाल्हि सॼी इहा आहे त हीउ जेको बहरान आहे असां वटि जेको आहे, सो हिन वक़्तु हिन साल जो हिन महीने जो बहरान कोन्हे को। अलाए छो पाण इहो विसरी था वञूं त 2019 में एतिरी कणक पैदा थी हुई जो सिंध सरकार हिकु दाणो बि ग्रोवर्स खां न वरितो, इहो चई त असां वटि रखण जी जाइ कोन्हे, असांखे किथां पैसा कोन था मिलनि त असीं कणक वठूं। उन ई साल 2019 जे ई अगस्त सेप्टेंबर में ज़मींदारनि जिते कणक पंहिंजी 28-30-32 रुपए में विकी, त अटो ॾिसो तव्हां नवंबर दिसंबर में 70-75 जो, ऐं जनवरी में नापे थी वियो। उन साल जॾहिं तव्हां वटि कणक 26.5 मिलियन टन्स कणक, तव्हां वटि 15 खां 20 लख टन जेका एक्स्ट्रा
कणक कंज़म्पशन खां वधीक मौजूदु हुई ऐं तव्हां वटि शॉर्टेज 7-8 महीने में सिंध में शुरू थी वई हली। अचो हिन साल ते को एक्स्ट्रा ऑर्डिनरी घटि प्रोडक्शन न थी आहे। इहा ॻाल्हि बि कोन था करियूं त जेका ग्रोवर्स खे प्रॉब्लम थिया, हील्स, क्लाइमेट चेंज, बिच ऐं इन्हनि जे करे जेके हील्स घटि लथियूं आहिनि, उहा बि ॻाल्हि कोन था करियूं, पर असीं इहा ॻाल्हि था करियूं त 24.7 मिलियन टन सरकारी फिगर्स आहिनि जेका हिन साल प्रोडक्शन थी आहे ऐं असांजी कंज़म्पशन 25 मिलियन टन आहे। हा चइजे 11-12 महीना गुज़रण खां पोइ का शॉर्टेज थिए त ॻाल्हि सम्झ में अचे थी। 2 मिलियन टन असांजी मंथली कंज़म्पशन आहे त ही चोथे 5 महीने में ई अटो 65-70 रुपया थींदो पियो वञे त इन ॻाल्हि जो जवाबु त गवर्नमेंट ई वटि ॾींदी। असां त इन शइ जी ॾेढ 2 सालनि खां घोड़ा करियूं पिया त जेसि ताईं गवर्नमेंट पाण वटि सप्लाई साइड ते वाफ़िर मिक़दार में कणक मौजूदु न रखंदी त जेको बि तव्हांजो मिडलमैन हुजे, आऊं हुजां, को पैसे कमाईंदड़ सरमाएदार माण्हू हुजे, उहो कणक खे यकदमि पाण वटि लिकाए छॾींदो, थोरो विकिणंदो ऐं पोइ उनखे हरे हू महांगो कंदो वेंदो। हा अगरि उनखे इहा ख़बर हुजे त मूंखे को इंसेंटिव ई कोन्हे, सुभाणे सरकार कणक बाज़ार में खणी अची सस्ती विकिणंदी त आऊं कणक या छो पाण वटि स्टोर करियां, त हू यकदमि पंहिंजे बाज़ार में विकिणी छॾींदो। अनफॉर्चुनेटली इहे सप्लाई ऐं डिमांड जा बेसिक कॉन्सेप्ट्स आहिनि जिन जे मथां गवर्नमेंट अलाए छो गौर फिक्र कान थी करे ऐं हिकिड़ी सिर्फ़ु कमोडिटी आहे जेका असांजी पॉपुलेशन घणो करे असांजो माण्हू खाए थो ऐं उन खे कंहिं प्राइस ते अवेलेबल जेको आहे सो नथो कयो वञे त हिकिड़ी वॾे अफ़सोस जी हैरान कुन ॻाल्हि आहे। महमूद नवाज़ शाह साहब तव्हां सां गॾु मौजूदु रहो। मुश्ताक मीरानी जे साम्हूं इहो सवाल रखूं था। मुश्ताक साहब, ही कणक हाणे ख़रीद कई वई, उन जे बावजूद बि उहा ई ॻाल्हि त 7-8 महीने अगरि अहिड़ी का सूरत हाल पैदा थिए तॾहिं बि सम्झ में अचे थो त वाफ़िर मिक़दार में कणक मौजूदु न आहे या जेके माण्हू स्टॉक कनि था मुनाफ़िख़ोर, उन्हनि जे करे इहो बहरान पैदा थिए पियो। पर छा था सम्झो गवर्नमेंट जे तरफ़ां मिसमैनेजमेंट आहे सिधी सही? बिल्कुलु महमूद नवाज़ शाह साहब तमामु हिकिड़ो सुलझियल ऐं हाईली नॉलेजेबल पर्सन आहे। उन्हनि जेके तव्हांखे बेसिक डेटा ॾिनी मां उन सां बिल्कुलु सहमत आहियां। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां सभिनी खे असां कंप्यूटर हलायूं था, हिकिड़ो एक्सेल शीट हूंदी आहे जंहिंमें तव्हां डेटा विझंदा आहियो। सॼे जहान खे ख़बर आहे त एवरेजली हिकिड़ो माण्हू केतिरो पर डे थो कणक या जो करे ऐं पोइ वरी महीने में साल में एक्सेल में विझंदासीं। इहो थींदो असांजी डिमांड माना खपत, हुन सप्लाई जीअं महमूद नवाज़ शाह साहब चयो त उन खां पोइ त भई असां वटि सिंध में केतिरी कणक आहे, मोस्टली 2 प्रोविंस आहिनि सिंध ऐं पंजाब, उन्हनि वटि केतिरी कणक लथी, उहा केतिरी माना सरकार उनखे स्टॉक कयो, जेकॾहिं शॉर्टेज आहे त बिल्कुलु आख़िर में थींदी। इहो बि मां ॿुधायां हिन तव्हांजे सुवाल मां त हाणे छो था गवर्नमेंट रड़ियूं करे, जॾहिं असांजे आबादगार ऐं मां शाबाश ॾींदुमि जेको सिंध चैम्बर ऑफ पंहिंजो एग्रीकल्चर आहे या सिंध आबादगार बोर्ड, मां उन्हनि जे जेके न्यूज़ खे उन्हनि जे प्रेस कॉन्फ्रेंस खे मॉनिटर कंदो रहंदो आहे, हू हर वक़्तु जेको आहे सो गवर्नमेंट खे ॿुधाईंदा आहिनि हर स्टेज ते त कणक जो फ़सुलु, सारियुनि जो फ़सुलु, कॉटन जो फ़सुलु, अंब, हर शइ फ़सुलु खे उहो ॿुधाईंदा आहिनि। त इहे गवर्नमेंट आख़िर छा आहे, मतिलबु मां सुवालु इहो थो कयां त असां वटि एग्रीकल्चर मिनिस्ट्री आहे प्रोविंस में ऐं सिंध में बि, उन्हनि में उन्हनि जो पर्पज़ छा आहे? उन्हनि जो पर्पज़ इहो आहे त आबादगारनि खे सहूलियत ॾियो त जीअं हू फूड प्रोड्यूस कनि ऐं फूड सॼे पाकिस्तान जी जेका पॉपुलेशन आहे, पोइ अर्बन हुजे या रूरल हुजे, उन्हनि खे सस्ते माना मुनासिब अघ ते मिले त जीअं उन्हनि जे फूड सिक्योरिटी हुजे या न्यूट्रिशन हुजे या जेके उनखे। हाणे मसइलो इहो आहे ऐं जेको फूड सिक्योरिटी जो आहे, मूंखे ख़ुदि हैरानी थी थिए त इन में कंप्यूटर ऑपरेटर वेठा हूंदा, पॉलिसी मेकर्स हूंदा, रिसर्चर हूंदा, उहे छो नथा इहे कैलकुलेशन करे गवर्नमेंट खे ॿुधाइनि त बाबा हिन साल पाकिस्तान में हेतिरी कणक लथी आहे, हीअ प्रोक्योर करणु तमामु ज़रूरी आहे ऐं उन खां पोइ एवरेजली सॼे साल में थींदो। इहे बेसिक सुक्रेटिक क्वेश्चन हूंदा आहिनि जेको हर माण्हू कंदो आहे, हर आबादगार कंदो आहे, तव्हां असां था कयूं त पोइ सिंध गवर्नमेंट जेका एग्रीकल्चर मिनिस्ट्री छा थी करे, पंजाब जी एग्रीकल्चर मिनिस्ट्री छा थी करे, उन खां पोइ ओवरऑल जेको आहे सो ॿई जेके हुकूमतूं आहिनि पर्टिकुलरली हू त बाक़ी प्रोविंस वठंदो आहे पंजाब खां KPK जो न, ऐं बलोचिस्तान सिंध या पंजाब खां वठंदो आहे।
टोटली मिसमैनेजमेंट आहे, टोटली ही बैड गवर्नेंस आहे। मां त इहे थो चवां क्रिमिनल गवर्नेंस आहे। ऐं ख़ासि करे जेको वफ़ाक़ आहे, जेकॾहिं ओवरऑल हू चवे थो त मां ज़िम्मेवार आहियां फूड सिक्योरिटी ते, त पोइ ज़िम्मेवारी खणे न। पोइ छाजे लाइ इहा मिनिस्ट्री रखी अथई, छाजे लाइ हिकिड़ो मिनिस्टर रखियो अथई? उते असांजे टैक्स पेयर जा पैसा उन ते ख़र्च था थियनि। उन्हनि कहिड़ो जेको आहे सो कमु कयो? उन्हनि जा जेके ॿी तव्हांखे ॿुधायां, मिनिस्टर ईंदा वेंदा आहिनि, कोई इशू कोन्हे। को जेको ब्यूरोक्रेसी आहे उन रिलेटिवली परमानेंट हूंदी आहे। मां तव्हांजे प्रोग्राम में हिकिड़ो मिंट तव्हांखे ॿुधायां त इन में इटलीअ में 50 सालनि में को 52 हुकूमतूं चेंज थियूं। जेका मशीनरी हूंदी आहे उहा सॼो कुझु ज़िम्मेवारी खणंदी आहे। हाणे जॾहिं प्राइम मिनिस्टर खे बि ख़बर कोन्हे, फूड सिक्योरिटी जे मिनिस्टर खे बि ख़बर कोन्हे, वरी अचूं असां सिंध जे हवाले सां त सिंध में चीफ मिनिस्टर बि आहे। तव्हांखे ख़बर आहे त 2 हुन जूं डिग्रीज़ आहिनि, इकोनॉमिक्स में, ॿियो इंजीनियरिंग में। असां वटि जेको एग्रीकल्चर मिनिस्टर आहे उन्हनि जो बाक़ी रोल कहिड़ो आहे? हाणे त असां जेको आहे न जॉन मेजर हूंदो पंहिंजो 1983 में, उहो हमेशह चवंदो आहे त गो बैक टू द बेसिक। बेसिक में आहे त हीअ कहिड़े क़िस्म जी गवर्नेंस आहे जो अञा कणिक लहे बि पई त असांजे सिंध आबादगार जेको बोर्ड आहे, सिंध चेंबर ऑफ जेको एग्रीकल्चर आहे, उहे रड़ियूं पिया कनि त तव्हां हिनखे प्रॉपर वे में मैनेज कयो न त महांगाई पइजी वेंदी। पर टोटली माना इहे सम्झो त क्रिमिनल गवर्नेंस आहे। ॿियो छा लफ़्ज़ चइजे? मुश्ताक साहब, जेका प्रोक्योर कई वई आहे कणिक, अवां सम्झो पिया त उन खां तमामु घणी कणिक हिन वक़्तु बि ज़मींदारनि वटि हुजे या जेके मुनाफ़े खोर आहिनि उन्हनि ओपन मार्केट मां ख़रीद करे न सिर्फ़ु ॿियनि सूबनि ॾांहुं मुंतक़िल करे छॾी, पर पाण वटि बि वॾे तादाद में स्टॉक करे रखी आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त असां मूंखे एतिराज़ आहे त मुनाफ़े खोर छो था असां चऊं? जॾहिं सभिनी खे ख़बर हुई त कणिक कहिड़े वक़्तु लहंदी, उन खां पोइ हर साल गवर्नमेंट जेका आहे सा उहो प्रोक्योर कंदी हुई ऐं माण्हुनि खां जेको आहे सो अनाज वठंदी हुई ऐं उहो पंहिंजे जेके गोडाउन में इहो रखंदी हुई। ऐं जॾहिं मां ख़बर हूंदी आहे त भई हीअ हाणे सिक्योर आहे, सिक्योर जेको आहे सो स्टोरेज आहे कणिक जी, त पोइ मुनाफ़े खोर कोन ईंदा। जॾहिं तव्हां हथ सां शयूं क्रिएट करे ॾींदो त पोइ ज़ाहिर आहे, जीअं शाह साहिबु चयो, मां हुजां केरु बि हुजे, तव्हां बि हुजो, छो न असां वापारु करे वधीक पैसा कयूं? तंहिंजे करे ही बिल्कुलु ग़लति टर्मिनल आहे जीअं हुकूमत जी त मुनाफ़े खोर। भई हुन मुनाफ़े खोरनि खे त पहिरीं त तव्हां पाण त ॾिसो त तव्हांजी गवर्नेंस कीअं आहे। जॾहिं अञा कणिक लहे ई कोन पई त उन वक़्तु तव्हांखे सॼो अरेंजमेंट करिणो हुयो न। तव्हां प्रॉपर कई कोन। तव्हां चयो त गोडाउन में हिकिड़े साल चवंदा त असां कणिक भरी पई आहे, ॿिए साल चओ था त हाणे असां वटि पैसो कोन्हे को। तव्हांखे ख़बर आहे त हीअ स्टेट बैंक बाक़ाइदे लोन ॾींदी आहे सिंध गवर्नमेंट खे त तव्हां भली प्रोक्योर कयो ऐं सर्टन परसेंटेज ते असांखे तव्हां पंहिंजा वापसि कयो। त हीअ हिकिड़ो बैंकिंग सिस्टम आहे, हिकिड़ो साइंटिफिक सिस्टम आहे, सॼी दुनिया में हले थो। सॼी दुनिया में साइंस कंप्यूटर हले थो। हिते जेको आहे पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में उहे चवनि था त साईं मुनाफ़े। ठीकु आहे, वफ़ाक़ खे त घणो कुझु करण जी ज़रूरत आहे, पर उन खां वधीक अगरि कुझु करण जी ज़रूरत आहे त सिंध गवर्नमेंट खे पंहिंजो निज़ाम बहितर करणु घुरिजे। मुनाफ़ो जेको ॾिनो थो वञे हारियुनि खे उहो बि तमामु घटि हुजे थो, जंहिं सबबु ओपन मार्केट में ऐं वापारियुनि खे कणिक विकिरो कनि था जेके हारी या ज़मींदार आहिनि। त महमूदा नवाज़ शाह साहब, सिस्टम खे बहितर करण जे लाइ हल छा हुजणु घुरिजे? जेका स्टोरेज कैपेसिटी आहे सरकार वटि, सिंध सरकार वटि, अहिड़ा बि गोदाम आहिनि जेके बिना के छत जे आहिनि। केतिरा ई महीना कणिक जूं बोरियूं जेके आहिनि उहे खुलियल आसमान हेठि उस में मींहं में पयल रहनि थियूं, जिन खे बाद में इहे बि ख़बरूं अचनि थियूं त कुआ ख़राब था करे छॾनि। त तव्हां नथा सम्झो निज़ाम खे बहितर करण जे लाइ स्टोरेज कैपेसिटी खे बि बहितर करण जी ज़रूरत आहे? तव्हां ॾाढो सुठो सवाल पुछियो। ॾिसो, असांजो हिकु ज़रई मुल्क आहे ऐं तव्हां कणिक जी जेका टोटल डायनामिक्स आहे उन जी तव्हां हिकिड़ी हिकिड़ी शइ ते जे तव्हां एनालाइज़ कंदो, तव्हांखे उते वॾा फिशर्स ॾिसण में ईंदो ऐं वॾी प्लानिंग जो फुक़दान ऐं मेलाफाइट ॾिसण में ईंदो। हाणे अचूं था स्टोरेज ते। ॾिसो, सिंध सरकार वठंदी आहे कॾहिं 12 लख टन, कॾहिं 15 लख टन वठंदी आहे। अनफॉर्चुनेटली जेका असांजी नॉलेज आहे उन में 6 खां 7 लख टननि खां वधीक पाण वटि सिंध में रखण जी का गुंजाइश कान्हे का। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे, कराची जे नॉर्दर्न बाईपास ते कोई आख़िरी 25 सालनि खां ॿाहिरीं फंडिंग सां हिकिड़ा वॾा स्टोरेजिस ऐं साइलोस ठहियल हुआ जेके उन ज़माने में हाईली मॉडर्न हुआ। उन में 15 खां 20 सैकड़ो सरकार खे ख़र्चु करणो हो। को असांजी नॉलेज जे हिसाब सां 70-80 हज़ार टन उनजी गुंजाइश आहे। हाणे थियो छा आहे, ओवर द पीरियड ऑफ टाइम जॾहिं सरकार उनखे कंप्लीट न कयो आहे त उहे उते ख़राब था थींदा वञनि। नॉर्दर्न बाईपास जी ज़मीन जेका आहे सा उहा
छो त महांगी थींदी वञे त उते वरी उन ज़मीन ते हरे हरे चारो तरफ़ कब्ज़ो थींदो पियो वञे। ऐं असां त इहो प्रपोज कयो गवर्नमेंट खे त बाबा तव्हां भला इहो कंहिंखे फ्री में ई ॾियो ऐं उनखे चओ रुगो कणिक रखे ऐं पोइ पाणी विकिणी छॾे त भला हिन सूबे जी कणिक अप्रोप्रिएटली स्टोर त थींदी न। त जॾहिं तव्हांजो पंहिंजो ई जेको सिस्टम में तव्हां वटि पाणी रखण जी गुंजाइश कान हूंदी त तव्हां छा था एक्सपेक्ट जेको आहे सो करे सघो। जेको तव्हांजो अर्लियर सुवाल हो पूरी कणिक जी जेका टोटल सप्लाई जो उन में जनरली ईअं थींदो आहे त जेका बि असां वटि प्रोडक्शन थींदी आहे उन जो तक़रीबन 25 खां 30% सरकार ख़रीद कंदी आहे डिपेंडिंग टारगेट घणो आहे। हिन साल हुननि जो टारगेट क्लोज टू 30% हो पर उन खे पूरो न करे सघिया जेका असांजी टोटल प्रोडक्शन जे हिसाब सां। उन खां पोइ 25 खां 30% ग्रोअर रखंदो आहे पंहिंजे लाइ खाइण लाइ ऐं बीज लाइ। बाक़ी 40-50% जेका तव्हांजी कणिक आहे सा तव्हांजे यूजुअल सप्लाई चेन में ईंदी आहे जंहिंखे 6 खां 8 महीना उहा कणिक हलाइणी हूंदी आहे। इहे असांजूं जनरल डायनेमिक्स आहिनि। हिन साल ऐं पोएं साल त ज़मींदारनि जी निड़ीअ ते उन्हनि खे घुटो ॾेई लॉकडाउन कराए बैन सूबाई बैन ज़िलई बैन हणी कणिक उहा सस्ती विकिरो कराई वई ऐं अॼु तव्हां हालत ॾिसो त उहा कणिक 2000 रुपए ताईं पहुची वई हलिया मण। वेरे ज़मींदार खां को 1450 रुपए सरकारी अघ ते ख़रीदार को उन ज़माने में हो कोन। इन हद ताईं जो गवर्नमेंट ऑफ सिंध असां वटि सिंध में फेबरवरी एंड ऐं 1 मार्च में लावारा शुरू थी वेंदा आहिनि। उन्हनि अप्रैल जी 8 तारीख़ खां वठी प्रोक्योरमेंट शुरू कई आहे। जॾहिं असां वटि उत्तर में प्रोक्योरमेंट ख़तमु पे हार्वेस्टिंग ख़तमु पे थी त हुननि 50% पंहिंजो टारगेट पूरो कयो। बाक़ी 50% त हुननि मिडल मैन खां जेको आहे सो कणिक प्रोक्योर पई आहे। त इहो तव्हां जिते जिते एनालाइज़ कंदो तव्हांखे इन में तमामु घणा फॉल्ट्स ऐं मेलिफाइड जेका आहे सा ॾिसण में ईंदी कणिक जी प्रोडक्शन में। शाह साहब ही जेको बैनुल सूबाई चुरपुर ते पाबंदी मड़ी पई वञे इन जा ज़मींदार जेके आहिनि उहे हामी आहिनि या मुखालफ़त कई पई वञे? ॾिसो कुझु ज़मींदारनि जो ख़्यालु आहे त असांखे बैन सूबाई चुरपुर ते बैन लॻाइणो खपे। अगरि तव्हां मूंखां पर्सनली पुछंदो आऊं इन ख़्याल जो आहियां त असांखे जेके बि असांजूं ज़रई अजनास आहिनि उन्हनि खे बैन सूबाई असांखे बिल्कुलु बैन न लॻाइणु खपे। ॾिसो जनवरी ऐं फेबरवरी 2020 में अगरि पंजाब मां तव्हांखे लख लख टन कणिक न मिले हा त हिन सिंध में अटो तव्हांखे 100 रुपया किलो बि न मिले हा। त हिकिड़ी तरफ़ अगरि तव्हां कणिक नथा ॾियणु चाहियो पंजाब में ऐं अगरि वाइडर विजडम इहो प्रिवेल थो करे त पोइ तव्हां इन ॻाल्हि लाइ बि तयारु रहो त उहो सूबो जेको हिन मुल्क जी 80% कणिक प्रोड्यूस थो करे त उहा पोइ सुभाणे उहा बि न मिले ॿियूं शयूं तव्हांखे न मिलनि। आऊं इन ख़्याल जो आहियां त बैन सूबाई बैन जेको आहे सो असांखे न लॻाइणु खपे। ठीक है महमूद नवाज शाह साहब तव्हां सां गॾु ई रहो ऐं मुश्ताक मीरानी साहब खां बि इहो ई सवाल पुछंदासीं। मुश्ताक साहब ही जेको सिंध खां कणिक पंजाब नथी वञी सघे छो जो इन करे बि बैनुल सूबाई इहो पाबंदी लॻाई वई आहे छो जो अॻिते वञी करे अफ़गानिस्तान स्मगल थी वञे। अवां सम्झो था त हिकिड़ो यूनिफाइड नेशनल सतह ते हिकिड़ो सिस्टम हुजणु घुरिजे त जीअं ई ॿिए सूबे में महांगो अघु थिए थो त उतां जेको पंजाब मां आहे उहा कणिक रिलीज़ करे सघिजे। मैकेनिज़म खे वधीक बहितर करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु सहमत आहियां। पहिरियों ॾिसो न छाजे करे इंटर प्रोविंशियल बैन में इन लाइ त सिंध जेको अर्ली हार्वेस्ट थो थिए उहो सिंध गवर्नमेंट एक्टिव थी पंहिंजी रिक्वायरमेंट मुताबिक़ ज़रूरत मुताबिक़ कणिक ख़रीद करे पोइ इजाज़त ॾींदी आहे त भली इहो जेको आहे ॿिए सूबे जा माण्हू ख़रीद कनि। उन में फ़ाइदो जेको आहे आबादगार खे थींदो छाकाणि त हू चाहींदो आहे त जेतिरी हुनखे इनपुट हुजे उनखां हुन में मैक्सिमम फ़ाइदो मिले। ॿी बिल इहो आहे त पाकिस्तान में इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन कमेटी आहे ठहियल आहे मिनिस्ट्री आहे जंहिंजो जेको मिनिस्टर आहे मैडम हमीदा इहो फहमीदा मिर्ज़ा आहे। ठीकु आहे। इन्हनि जो पर्पज़ इहो हूंदो आहे त चइनी सूबनि में को बि कॉमन इशू हुजे उनखे कहिड़े नमूने सां बहितर करिजे। अल्टीमेटली इहो हूंदो आहे त अवाम खे बि फ़ाइदो मिले इन्वेस्टर खे बि फ़ाइदो। हिते इन्वेस्टर जेको आहे आबादगार आहे ऐं गवर्नमेंट खे जेके प्रॉपर टैक्स मिलनि माना टई जेके धुरियूं आहिनि उहे ख़ुशि हुजनि। सॼी दुनिया में जेको रेगुलेटरी अथॉरिटीअ जो बि इहो ई पर्पज़ हूंदो आहे त कंज्यूमर इन्वेस्टर ऐं गवर्नमेंट टिनी खे विन विन सिचुएशन हूंदी आहे। हिकिड़ी इकोनॉमिक्स जो टर्म आहे मैथमेटिक्स जो टर्म आहे। त ज़ाहिर आहे त जॾहिं तव्हांजी कोऑर्डिनेशन ॾिसो मां हिकिड़ो मिंट तव्हां खां वठंदुमि। ही 22 करोड़नि खां वधीक मुल्क जो माण्हुनि जो मुल्क आहे। सिंध 6
5 करोड़नि खां वधीक मुल्क आहे, हेॾियूं वॾियूं स्टेट्स आहिनि, उनखे हलाइण जे लाइ तव्हांखे सुठी हुकूमत, सुठी ईमानदारी, कॉम्पिटेंट ऐं गवर्नमेंट जो फुल फोकस हुजे त अवाम जी कीअं असां जेको आहे सो उनखे हेल्प कयूं। इन जे करे हर स्टेट, जीअं मामून शाह साहब चयो, ॿुधायो, नवाज़ साहब चयो, त तव्हां उनजो जेको जेके फैक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहिनि या सेलिंग प्राइस, उन में हर हिक खे एनालिसिस करे उनखे कयो। ॿियो शाह साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई जेका मुंहिंजे लाइ नॉलेज में ई, त उहो तव्हांखे जो सिंध सूबे जी हेॾी पॉपुलेशन आहे उनखे घटि में घटि तव्हांखे स्टोरेज आहे, तव्हांखे वफ़ाक़ या वर्ल्ड बैंक तव्हांखे पैसा ॾिना त उनखे त अली थियो न। इन जो मक़सदु आहे त सिंध गवर्नमेंट जो माण्हुनि जे मसइलनि सां को हल कोन्हे को, छाजे इन जे करे हू प्रायोरिटी ॾिनी कोन था। तव्हांखे यादि हूंदो त मीडिया में हिकिड़ो आयो त ख़ैर हिन में कोटड़ी जे भरिसां हिकिड़ो वॾो स्टोरेज फैसिलिटी आहे, उन में हिकिड़ो दाणो बि कोन हुयो ऐं 7 करोड़ जेको आहे सो उन्हनि खे तव्हां रेंट ॾिनो। सही आहे या ग़लति आहे मूंखे ख़बर न आहे, पर मीडिया में इहो थियो। त तव्हां कंप्लीटली हिकिड़ी मिसमैनेजमेंट कयो था उन्हनि जे हर फैक्टर खे, त पोइ आख़िर में रड़ियूं था कनि त भई। जी मुश्ताक साहब महिरबानी बिज़नेस टाइम में वक्त ॾियण जे लाइ, ऐं महमूद नवाज़ शाह साहब तव्हांजी बि महिरबानी था बिज़नेस टाइम में असांखे वक्त ॾिनो। बिल्कुलु, ऐं सरकार जी सतह ते स्टोरेज जेका सलाहियत आहे उहा वधाइणी पवंदी त जीअं कणिक जो बहिरान जेको आहे उहो पैदा न थिए। हर डिविजनल हेडक्वार्टर में हिकु कणिक जी स्टोरेज जी सहूलियत हुजणु घुरिजे, कराची खां वेंदे सखर ताईं, छो जो जिते जिते कणिक जी खोट पैदा थिए थी त जीअं बर वक़्तु उतां कणिक रिलीज़ करे सघिजे। न सिर्फ़ु कणिक जी पर चांवरनि ऐं खंड जी बि, छो जो इहे उहे 3 शयूं आहिनि जेके ख़ुश्क रहनि थियूं ऐं घणे अरसे ताईं इन्हनि खे महफ़ूज़ बि बणाए सघिजे थो। स्टोरेज ऐं गोदामनि में बहितर सहूलियतूं न हुजण जे करे बि कणिक अक्सर ख़राब थी वञे थी। त सिंध सरकार खे घुरिजे त न सिर्फ़ु पंहिंजी जेका ख़रीद जी सलाहियत आहे उनखे वधायो वञे, बल्कि पंहिंजा जेके गोदाम आहिनि उन्हनि जी बि हालत जेका आहे उहा बहितर करण जी ज़रूरत आहे। मुल्क में कणिक जो बहिरान शिदत इख्तियार कंदो पियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत जो इहो चवणु हो त सेप्टेंबर महीने जे बजाए हाणे जुलाई में ई कणिक सरकारी जेका आहे उहा जारी कई वञे। सिंध हुकूमत इन जी मुखालफ़त कई, पर उनखां बाद में हाणे सिंध में बि अटे जा अघ वधंदा पिया वञनि, जॾहिं त पोएं साल टारगेट खां वधीक जेका कणिक आहे उहा उनजी पैदावार थी, पर उन बावजूद बि हाणे खां ई कणिक जी जेका हथरादू खोट पैदा कई पई वञे, अटे जा अघ बि वधी विया आहिनि। ऐं बिज़नेस टाइम में हिते ज़िक्र कयूं था स्टॉक मार्केट जी कारकर्दगी ऐं कंस्ट्रक्शन इंडस्ट्री जे हवाले सां बि, ऐं इन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु स्टॉक मार्केट जा एक्सपर्ट अकबर ताबाणी साहब जेके हैं उहे मौजूद हैं। अकमल ताबाणी साहब, बहुत शुक्रिया हमें वक्त देने के लिए। आपसे पूछना चाहेंगे कि 27,000 की नफसियाती हद जो है वो उबूर की स्टॉक एक्सचेंज ने, जो कि बहुत एक अच्छा इंडिकेटर है। आगे कब तक ये इंडिकेटर जो है इसी तसलसल के साथ जारी रहेगा? और साथ में ये भी आपसे पूछना चाहेंगे कि कंस्ट्रक्शन इंडस्ट्री बाकायदा अब उसको नाम दे दिया गया है वज़ीर आज़म की जानिब से, उसमें इंटरेस्ट भी दिखाया जा रहा है, तो कंस्ट्रक्शन इंडस्ट्री को फैसिलिटेट करने से मईशत को भी सहारा मिलेगा? सबसे पहले जब स्टॉक मार्केट की बात की जाती है ना, तो पाकिस्तान की जो स्टॉक मार्केट है उसका दूसरों से मवाजना इसलिए नहीं किया जा सकता कि हमारे यहाँ पे रेवेन्यू अर्निंग के ऊपर लोग ज्यादा ध्यान देते हैं, ठीक है ना। तो नॉर्मली होता ये है कि एक होता है कैपिटल गेन और एक होता है रेवेन्यू गेन। कैपिटल गेन का मकसद ये होता है कि लोग कंपनी की प्रॉफिटेबिलिटी को नहीं देखते, बल्कि कंपनी के जो एसेट्स और लायबिलिटीज की पोजीशन होती है उसको देखते हुए डिसीजन लेते हैं कि इसके शेयर की जो वैल्यू है वो फ्यूचर में ज्यादा होने जा रही है या कम होने जा रही है। जबकि जो रेवेन्यू गेन होता है उसमें वो ये देख रहे होते हैं कि कंपनी की अर्निंग पर शेयर क्या है और उसकी जो है वो अर्निंग कैपेसिटी क्या है। तो हमारे यहाँ पे रेवेन्यू को ज्यादा ध्यान दिया जाता है। इस वजह से आप देखें बहुत जल्द ही स्टॉक मार्केट गिर जाती है और जल्द ही वो ऊपर आ जाती है, ठीक है ना। और अगर ये रेवेन्यू के ऊपर ज्यादा बेस कर रही हो तो थोड़ा सा लॉन्ग टर्म थोड़ी सी रिलायबिलिटी उसमें होती है। कमिंग टू द क्वेश्चन कि स्टॉक मार्केट जो है वो उसकी इस वक्त ऊपर जाने की दो वजूहात है। एक तो ये कि इंटरेस्ट रेट में गवर्नमेंट ने जो है वो सब्सटेंशियल कमी की है, जो एक वक्त में 13.5% भी पहुंच गया था, तो अब वो 7 से 8% के ऊपर आ चुका है। तो इससे जो है ना वो स्टॉक मार्केट की तरफ जो है वो इन्वेस्टर्स का ध्यान हो गया है।
جس کی وجہ سے اسٹاک مارکیٹ میں آپ کو تیزی نظر آ رہی ہے. نمبر 1. نمبر 2 اس میں یہ ہے کہ یہ گورنمنٹ نے جو کنسٹرکشن انڈسٹری کو ریلیکسیشن دی ہے تو اس سے الٹیمیٹلی ایک اکنامک ایکٹیویٹی جنریٹ ہوگی. جب اکنامک ایکٹیویٹی جنریٹ ہوگی تو کنسٹرکشن سے وابستہ جو دیگر صنعتیں ہیں, فار ایگزامپل کیبل کی صنعت ہے, سینیٹری ہے, ٹائل ہے, اچھا سیمنٹ ہے, سریا ہے, اس سے ریلیٹڈ جتنی بھی لسٹڈ کمپنیز ہیں ان کے شیئر میں الٹیمیٹلی امپیکٹ آئے گا, اور وہ امپیکٹ جو ہے وہ اس وقت مارکیٹ میں دیکھا جا رہا ہے. ٹھیک ہے, اب باتیں ہم اوور آل جو آپ کا کوشچن کا دوسرا حصہ تھا کہ یہ جو کنسٹرکشن انڈسٹری کو جو دیے گئے ہیں مراحت, تو اس کو کس حد تک جو ہے وہ کیا جا سکتا ہے. تو اس پہ میں بتاؤں آپ کو, اس وقت کنسٹرکشن انڈسٹری سے ہٹ کے جو ریئل اسٹیٹ یا پراپرٹی ہے نا, سب سے بڑا ڈمپنگ یارڈ بنی ہوئی تھی بلیک منی کا. ٹھیک ہے نا, تو وہ لوگ زیادہ سے زیادہ پیسہ جتنا بھی ہوتا تھا بلیک, وہ پلاٹ وغیرہ اور یہ وہ کر کے جو ہے اس میں آ کے ڈمپ کر دیتے تھے. لیکن چونکہ اب اس کرنٹ گورنمنٹ نے اس کے ساتھ ساتھ تھوڑے سے انسینٹیو دے دیے ہیں, تو لوگ ظاہر ہے پھر اس کی طرف آئیں گے, اس میں انویسٹ کریں گے. تو اس سے 2 چیزیں جو ہے نا وہ ہوں گی. ایک تو یہ کہ لوگوں کو جو ہے وہ رہنے کی اور گھروں کی سہولت ملنے کی وہ ہوئے گی, اور دوسرا جو ہے اس میں یہ ہے کہ ہماری اکنامک ایکٹیویٹی کے اوپر بہت زبردست اثرات اس کے ٹھیک ہے. حکومت کے ان برات سے معیشت پر بہت اچھے اثرات پڑیں گے. کنسٹرکشن انڈسٹری کے باقاعدہ ایک صنعت جی شکل ॾिनी वई आहे, इन खे मराहतूं बि ॾिनियूं पियूं वञनि, ऐं इन सां जेका मुआशी सरगर्मियूं आहिनि उहे बि बहितर थी सघंदियूं, ऐं सीमेंट जी जेका इंडस्ट्री सां लाॻापियल ॿियूं जेके सनअतूं आहिनि उन्हनि खे बि काफ़ी फ़ाइदो पवंदो. ऐं बिज़नेस टाइम मां फ़िलहाल एतिरो ई.